दर दर भटकी अची त दर खोलिया अहिड़ी मूरख त न वाह आहियां। वाह 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 मुकरर मुकरर इहो वरी ॿुधाइजो। देर करे छॾी तो पंहिंजी बदनसीबी खे सम्झण में, दर दर भटकी अची त दर खोलिया अहिड़ी मूरख त न आहियां। वाह 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 वाह। इहो ॾिसो फैमिली प्लानिंग जे हवाले सां छा आहे जो असांजी हिकिड़ी मेडिकल जी फील्ड आहे गाइनी, ॿार ॼणणु, उन मां डॉक्टराणियूं ॾाढो कमाइनि थियूं, जेकी हिकिड़ी वॾी फाइटर राइटर सभु शयूं पब्लिशर सभु कुझु हुई। त उन घर में बि असांखे अहिड़ो माहौल ॾिनो, तव्हां असांजे घर में जॾहिं बि कबट खोलींदा तव्हांखे कपिड़ा ज़ेवर असां न ॾिठा, रुॻो किताब ॾिठा, हा रंद किताब ॾिठा। सो उहे वॾा वॾा नाला उन्हनि सां, त उन्हनि जी तरबियत जे ज़ेरे असर रहियसि। जीजी ज़रीना जो घणो हथ रहियो, जीजी खैरी निसा जो अम्मा जी दोस्तूं हूंदियूं, पोइ उथण वेहण उनमें काफ़ी मेडिसन्स या कुझु इक्विपमेंट्स यूटिलाइज़ कराए वञनि था मर्दनि खे ऐं वुमेन्स खे, उन्हनि जा के साइड इफेक्ट्स आहिनि या न, ऐं इहो जेको पॉपुलेशन कंट्रोल प्रोग्राम आहे इहो केतिरे हद ताईं बहितर आहे मेडिकल जे लिहाज़ सां। अस्सलामुअलैकुम दोस्तों, बदर मेहरान स्टूडियो में हमारे होस्ट साले बबर अवांखे पंहिंजी पूरी टीम समेत सलाम पेश करे तो उम्मीद आहे ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। दोस्तों अॼु असां मौजूदु आहियूं हैदराबाद में। अचो त अॼोकी शख़्सियत सां वञी मुलाक़ात करायूं। अॼोकी साईं महिमान शख़्सियत आहिनि मोहतरमा डॉक्टर अरबिया रहीम मेमण, जेके पाण डॉक्टर बि आहिनि ऐं जेके सगा सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जेका सिंध जी तमामु वॾी सगारी हिकिड़ी तंज़ीम आहे पढ़ियल लिखियल माण्हुनि जी, उन जो डिस्ट्रिक्ट जी प्रेसिडेंट आहिनि ऐं उन खां अलावा पाण हिकिड़ी ख़ूबसूरत शाइरा आहिनि। अचो तव्हां सभिनी जी हुननि सां मुलाक़ात करायूं। अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम अदा। अदी वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां बज़्म मेहरान खे टाइम ॾिनो, ऐं इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां। मां बि तव्हांजी शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो शख़्सियत जे बारे में माण्हुनि खे ॼाण थींदी। अदी सभ खां पहिरीं त नाज़रीन सां पंहिंजो मुकमल तारफ़ कराए छॾींदा त महिरबानी थींदी। मुंहिंजो नालो डॉक्टर अरबिया मेमण आहे। 27 अगस्त 1975 में मुंहिंजी पैदाइश थी। नज़ीर नाज़ मुंहिंजी मदर आहे, बाबा जेको आहे से मजिस्ट्रेट हुआ। मूंखे सेंट मेरीज़ जेको स्कूल आहे हैदराबाद जो, तंहिं वक़्त में सुठो स्कूल हूंदो, उन में मुंहिंजो एडमिशन थियो। उतां मूं मैट्रिक कई, वरी नज़रत में ई इंटर कई। उन खां पोइ वरी मुंहिंजो जेको आहे सो ख़्वाहिश बि अम्मा वारनि जी बि हुई, तंहिं दौर में हूंदो ई डॉक्टर इंजीनियर जो। सो मूं मेडिकल जो प्रोफेशन में मुंहिंजो मेरिट ते सिलेक्शन थी वियो हुयो ऐं LMC मां पंहिंजी जेकी ग्रेजुएशन कई 1999 ऐं 2000 ताईं जेको आहे सो मुंहिंजो हाउस जॉब हलियो। हाउस जॉब जे दौरान मुंहिंजी शादी थी वई। उहो बि हिकिड़ो सियासी माना गवर्नमेंट ऑफिसर हो। तंहिंमां मूंखे 2 ॿार थिया। वॾी मुंहिंजी न्याणी हाणे जेको आहे सो लॉ में करे पई, सेकेंड ईयर में आहे। नंढी मुंहिंजी इंटर कयो आहे, उहा ॿाहिरि आहे पढ़ण जे लाइ वई आहे लंडन। पुटु मुंहिंजो हाणे इंटर कंदो एग्ज़ाम सो इहे ई आहे उन। ऐं 2010 में जेको आहे सो मूं पंहिंजी प्रोफेशनल लाइफ में क़दम रखियो, कमीशन क्लियर कयो। कमीशन क्लियर कई पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट में। पर इहा बि हिकिड़ी वॾी स्टोरी आहे जो कमीशन क्लियर कई। इतफ़ाक़ सां मुशर्रफ जो दौर हो ऐं एंट्री थी पई हुनजी नई पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जी। उन्हनि असांजो जेको आहे कमीशन रिजेक्ट करे छॾियो। पोइ मां जेको आहे सो जंग विड़ी, छो जो असांखे उन वक़्त जे कुझु सियासी MQM जी डिमांड हुई त हिन में सभु सिंधियाणी छोकिरियूं आहिनि त इहा न थिए। उन में पोइ हिननि जो जेको 50-50 वारो आहे, त असांजो कॉन्सेप्ट हले 50 तव्हांजी हुजनि 50 तव्हांजी हुजनि। पहिरीं स्ट्रगल जेकी प्रोफेशनल लाइफ में। यकीनन अदी वॾी ॻाल्हि आहे ऐं इहो तव्हां हिकिड़ो उत्साह ॾिनो ऐं तव्हां जेके सभु सिंधी न्याणियूं हुयूं ऐं तव्हां कमीशन ॾिनी, पंहिंजे हक़ जे लाइ विड़ियो ऐं वतव। इहो यकीनन असांजे सभिनी औरतुनि जे लाइ हिकिड़ो वॾो पैगाम आहे। अदी पोइ भला हीउ जेको तव्हांजो सोशल लाइफ में क़दम रखणु, सगा में अचणु ऐं वरी वुमेन्स जे लाइ कमु करणु, इन जी का असांखे तारीख़ ॿुधाइजो। ॻाल्हि इहा आहे जो तव्हांखे जीअं ख़बर आहे त माण्हू जी जेकी परवरिश हूंदी आहे ऐं उन जेकी पालना हूंदी आहे, उहा माण्हू जी मुस्तक़बिल जी ज़िंदगी खे तय कंदी आहे नंढे हूंदे खां। असां चइजे भाग वारा आहियूं जो नज़ीर नाज़ जहिड़ी माउ मूंखे मिली, जेकी हिकिड़ी वॾी फाइटर राइटर सभु शयूं पब्लिशर सभु कुझु हुई।
त उन घर में बि असांखे अहिड़ो माहौल ॾिनो, तव्हां असांजे घर में जॾहिं बि कबट खोलींदा तव्हांखे कपिड़ा ज़ेवर असां न ॾिठा, रुॻो किताब वो ॾिठा, किताब मिलंदा, हा बिल्कुलु हर हंधि किताब ॾिठा। अमां थोरी विखरियल विखरियल तबियत जी आहे, पर उन शयूं असांखे घणियूं उन नंढे हूंदे खां ई ॾिनियूं। इहो माहौल अहिड़ो मिलियो फंक्शननि में, वॾी वॾी अदीबाऊं जीअं आप खैरुनिसा जाफ़री, वाह ज़रीना वाह वाह बलोच, वाह इहे घर में ईंदियूं हुयूं। ऐं अचण वञण अम्मा जो, अम्मा गॾु मूंखे हर हंधि वठी हलंदी हुई। त इहो माहौल मूं नंढपण खां ई ॾिठो न। वाह वाह त वाह उहो त कीअं माना छा आहे, वॾा वॾा अदीब राइटर जेके हाणे जेके माज़ी जो माना माज़ी में त न आहिनि, राइटर हमेशह पंहिंजो नालो लिखी वेंदो हलियो आहे सही तारीख़ में, ऐं उहो सही हमेशह ज़िंदा हूंदो आहे। सो उहे वॾा वॾा नाला उन्हनि सां, त उन्हनि जी तरबियत जे ज़ेरे असर रहियसि। जीजी ज़रीना जो घणो हथु रहियो, वाह जीजी वाह 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 खैरुनिसा वाह जो, अम्मा जी दोस्तूं हूंदियूं, पोइ उथण वेहण, त उन शुरू खां ई असां अखि खोली त किताब ऐं सिगा पंहिंजे घर में ॾिठासीं। वाह 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 इहे वाह ॿई शयूं हा ॾिठियूंसीं। त पोइ वरी उन खां पोइ सिगा में मां अम्मा जी बुनियादी मेंबरनि में हुअसि, नंढी हुअसि तॾहिं, सही मां अञा मेडिकल में बि न आई हुअसि। सही त पोइ उहा अम्मा हलाई, अम्मा खे वॾो पैशन आहे सिगा सां, वॾी पंहिंजी उनजे करे उन पंहिंजी नारी खे बि साइड ते करे छॾियो। किताबनि जो त कमु अम्मा करे पई राइटर ही हू, पर सही पंहिंजी तंज़ीम जेकी ठाही हुई नारी संगत, सही उनखे पोइ वरी अम्मा, मां थोरी सुस्तु आहियां छो जो मुंहिंजी प्रोफेशनल लाइफ अहिड़ी आहे, मुंहिंजे बिल्कुलु हा टाइम न हूंदो आहे, ॿार बि मुंहिंजा नंढा हुआ, हाणे थोरो वञी रिलैक्स थी आहियां। त पर अम्मा जो ज़िद हूंदो, न तोखे करिणो आहे, तोखे हीअं करिणो आहे, तोखे हूअं करिणो आहे। पोइ उहा मूंखे छिकींदी आई, उत्साह छिके जेको उत्साह ॾींदी आई हा ॾींदी आई। सो बसि अञा त बसि इन ई ते आहियां। ऐं हा सोचींदी आहियां त इहो हुन ॾाढो सुठो कयो, तॾहिं केॾी महिल चिड़चिड़ाहट बि चवंदी, अम्मा छॾ, ॾिस मां घर आहिनि, ॿार आहिनि, सही पढ़ाई आहे। सही लाइफ हिकिड़े डॉक्टर जी लाइफ ॾाढी टफ हूंदी आहे, बिल्कुलु बिल्कुलु उन जो को टाइम न हूंदो आहे। सो ड्यूटी ॾे पोइ, पर हाणे मां चवंदी आहियां त न, इहे ई शयूं आहिनि जेकी कमु ईंदियूं कम ईंदियूं ज़िंदगी। बिल्कुलु ऐं हा एंड में तव्हांखे औलाद बि छॾे थो वञे हलियो, सभु शयूं, पर पंहिंजी लाइफ में हर को बिज़ी थो थी वञे। सही पर इहे तव्हांजी एक्टिविटीज़, तव्हांजा दोस्त, इहे तव्हां जेको समाज खे कुझु ॾेई था वञो न, इहा शइ तव्हांजी ज़िंदगी जे लाइ ॾाढी हिकिड़ी पॉज़िटिव थी रहे, जेकी तव्हांखे अॻिते कमु थी अचे, लाइफ गुज़ारण में मदद थी ॾिए। बिल्कुलु बिल्कुलु अदी हूअं यकीनन इहा तव्हांजी वॾी ॻाल्हि तव्हां ॿुधाई, त जॾहिं जीजी ज़रीना बलोच, आपा खैरुनिसा ऐं उहे तव्हांजे घर में मौजूदु हुजनि, त हा सम्झो इहे उदाहरण आहिनि। कल्ह मूं आया साईं अयाज़ खे ॿुधो पिए, त हुन खां पुछऊं त भला देखो ख़बर तव्हांजा सियासी उस्ताद कहिड़ा, पसंदीदा शख़्सियत कहिड़ी आहिनि? त ॿुधाई पिए त रसूल बख्श पलीजो ऐं जीजी ज़रीना बलोच, जिन जा माउ पीउ हुजनि न, माना उहे इहो नसीब असांजे घर में मिली वियो। जीजी ज़रीना जो त तमामु घणो, बल्कि मां चवंदी हुयसि अम्मा खां पोइ अगरि मुंहिंजी माउ हूंदी त उहा, गॾु असां हलंदासीं, लाहौर जा सफ़र कयासीं काॾे, पोइ जीजी वारा इहे ॿई गॾु हूंदा, अम्मा वेठी हूंदी कॉन्फ्रेंस, मां ऐं जीजी गॾु गॾु जिथे, वाह वाह बल्कि मूंखे ईअं लॻंदो मुंहिंजी हिकिड़ी मां न आहे, मुंहिंजी ॿ माऊं मां आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। सो यकीन तव्हांजी उहो इहा ख़ुशनसीबी आहे। अदी अरबे भला सगा हिन वक़्तु हैदराबाद जे अंदरि तव्हां वुमेन जा प्रेसिडेंट आहियो, कहिड़ा कहिड़ा प्रोजेक्ट आहिनि तव्हांजा, कहिड़ी कहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि, रुॻो पढ़ियल लिखियल औरतुनि जे लाइ आहिनि, या ॿियूं जेके असांजी वर्कर औरतूं आहिनि या बहिराणी जी औरतूं उन्हनि जे लाइ कमु बिल्कुलु करे? सिगा सभिनी जे लाइ कमु थी करे। ॿाहिराणी जी असांजी जेकी, मां पंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी में ॻाल्हाईंदसि, छो जो मां मर्कज़ बि तमामु घणो कमु थो करे। इन जी मर्कज़ जी औरतुनि खे मञता जो इहो ई आहे त उन वुमेन सिगा ब्रांच जेकी जिथे जिथे कमु करणु चाहे, उहो उनखे फ़राख़ दिली सां क़बूल कंदा आहिनि ऐं एक्सेप्ट बि कंदा आहिनि ऐं हथु ॾींदा आहिनि। ऐं सिगा हर लेवल ते कमु कंदी आहे, बाक़ाइदा असांखे नोटिफिकेशन ईंदो आहे, का बि सिंध जो मामिलो हुजे, रिसेंटली कैनालनि जो मामिलो, उन ते बि सिगा हालांकि असांखे चयो त भई तव्हां पंहिंजे पंहिंजे तौर ते कयो। असां उन लाइ प्रेस कॉन्फ्रेंस कई, बल्कि असां प्रेस क्लब ते बि बीठासीं, सभु औरतूं सिंधियाणी औरतूं हुयूंसीं। अच्छा, उन जे अलावा अगरि समाजी कमनि जी ॻाल्हि कजे, त एज़ अ डॉक्टर, जीअं मां डॉक्टर आहियां, त असां पंहिंजी कैंप्स हणंदा आहियूं। मां नगर ताईं वेंदी आहियां, उते असां, हा नगर ताईं, उते गवर्नमेंट बि असांजी हिकिड़ी एप्रिशिएट करण जो आहे, जो असांखे डॉक्टर्स खे बाउंड कंदी आहे, त नगर वञो, छाछरो वञो, उते कैंप्स कयो थर में। पोइ उते मूंखे मौक़ो मिलंदो आहे त मां लेक्चर्स बि ॾींदी आहियां, वाह उन्हनि वाह खे फ्री मेडिसिन जा वुमेन्स कैंप्स बि जेके करे, हूंदियूं हा आहिनि वुमेन्स खे, जेके ॻोठाणी मायूं आहिनि, उन्हनि खे अवेयरनेस ॾींदा आहियूं। उन हवाले सां सिगा जा असां कैंप बि कया आहिनि। रमज़ान ईंदो आहे, त रमज़ान में असां पाण ई सिगा जी उन पाण ई जेके असां पढ़ियल लिखियल सुजाॻ मायूं, जेके असां सां लेक्चरर, प्रोफेसर, डॉक्टर, इंजीनियर जेके गॾु आहिनि, सभु पंहिंजे उन हणा करे असां माण्हुनि में राशन बि कंदा आहियूं। हिते हैदराबाद में बि कैंप्स ॾींदा आहियूं। असांजी जेकी हर औरत जेकी आहे, पंहिंजे हिसाब सां
असां हर मामले में जेके सिंध जे सां रिलेटेड हूंदो आहे या इंसानियत सां जंहिंजो तालुक़ु हूंदो आहे उन मामले में सिगा कमु कंदी आहे ऐं वुमेन सिगा ब्रांच उनजो रिस्पॉन्स ॾींदी आहे। हर महीने असांजी मीटिंग्स थींदियूं आहिनि, अम्मा वटि थींदियूं आहिनि, कॾहिं मूं वटि थींदियूं आहिनि। असां पाण में वेहंदा आहियूं, वीचार कंदा आहियूं। ॿियो न थियो त शाइरी, अगरि अमन सुकून जो मामिलो आहे त ॻाल्हाईंदा ई अदब ते ॻाल्हाईंदा आहियूं। पंहिंजा पाण में तमामु सुठियूं सुठियूं मायूं असां सां गॾु आहिनि, जंहिंमें काज़ी ख़िज़र हया दीदी, वहीदा काज़ी, गुलनिसा टालपुर, अबा फरीन सियासी मायूं, आपा फिरदोस अबड़ो, हर समाज, आबा कज़बानू दर्स जेके वॾी एजुकेशनिस्ट रहियूं आहिनि, नीलोफर, ऐं काफ़ी मायूं असां सां गॾु आहिनि। घर जी बि घरेलू मायूं आहिनि। ऐं वरी असां पंहिंजी ईअं न आहे त असां पाण ताईं महदूद रखियो, असां पंहिंजी नस्लुनि ताईं, माना असांजा पंहिंजा ॿार उन्हनि खे बि मेंबर। ऐं हर कैंप्स थियो, का समाजी ख़िदमत करणी आहे, को एहतिजाज करिणो आहे, सिगा किथे बि पुठिते न हूंदी आहे। बिल्कुलु, वाह वाह। अदी इहो तमामु सुठो इनिशिएटिव आहे सगा जो। पर सिंध जे अंदरि जेके असांजूं काफ़ी औरतूं आहिनि वीचारियूं ॿहिराड़ी जूं, हिकिड़ो त न्याणियुनि जी तालीम जो अॼोके दौर में वॾो हिकिड़ो मसइलो आहे। ऐं उन हवाले सां सगा जो को इनिशिएटिव आहे त ॿहिराड़ी न्याणियुनि खे तालीम ॾिजे या छा? सिगा जा केतिरा ई स्कूल कमु पिया कनि। गडाप में तमामु वॾो स्कूल आहे, हाला में आहिनि असांजा, जॾहिं रोशन तारा जे नाले सां सालियाना जेके कन्वेंशन थींदा आहिनि उनमें फ्री ऑफ कॉस्ट सिंध जा जेके ॿार आहिनि उन्हनि खे एजुकेशन बि ॾिनी वेंदी आहे। ऐं तव्हां कॾहिं विज़िट कयो गडाप जो त तव्हां ॾिसी हैरान थी ईंदा त सिंधी माण्हुनि जो एॾो ज़बरदस्त जेको मेलनि में पखिड़ियल आहे स्कूल आहे। ऐं उते उन्हनि जी ॿारनि खे, सिंधी ॿारनि खे, उन जे अलावा सिगा जो हिकिड़ो तमामु वॾो बहितर कमु आहे जेको मां इस्लामाबाद में ॾिसी आयसि। त उन्हनि हॉस्टल ठाही आहे। हा, उते असांजो अदो आहे अदा यूसुफ मेमण। ऐं जिथे सिंधियाणी छोकिरियूं इस्लामाबाद जे मर्कज़ में हॉस्टलनि जे करे, रिहाइश जे करे परेशान हूंदियूं हुयूं, उन्हनि खे कुझु मामूली पैसनि ते, माना एतिरा पैसा न आहिनि जेके सिगा, उन्हनि खे उते रिहाइश बि मिले थी, गॾु खाधो पीतो बि मिले थी, सेफ्टी बि, ऐं तमामु बहितरीनु उते नौजवान आहिनि। अञा बि उहो कमु हले पियो। इहो सिगा जो हिकिड़ो वॾो लैंडमार्क आहे त दारुल हुकूमत में वेही जिथे सिंधियाणियूं छोकिरियूं उते मूंखे उरूसा खटी उते मां वयसि, पाण रहियसि। ऐं उते जो निज़ाम एॾो अदल ऐं इंसाफ़ सां जो असां पाण मेंबर्स बि वञी पैसा ॾेई करे पेमेंट करे रहियासीं, ईअं कोन हो। सो इहे सिगा ईअं न आहे त करे पई, सिगा पंहिंजो पाण मञाए पई ऐं हर जिथे जिथे हुनखे मौक़ो मिले पियो। ज़ाहिर कुझु बजट जूं, कुझु हुननि शयुनि जी बि हूंदियूं आहिनि उन हिसाब सां। हा, पर ॻाल्हि इहा आहे त केरु सुठो कमु करे पियो त उनखे एप्रिशिएट। वाह वाह, तमामु बहितरीनु। सगा यकीनन रोशन तारा जो जेको इनिशिएटिव आहे उहो तमामु हिकिड़ो वॾो इनिशिएटिव आहे। ऐं ई इस्लामाबाद में जेको हॉस्टल जी ॻाल्हि कई, इहा तमामु बहितरीनु इनिशिएटिव आहे। इहा मुंहिंजे लाइ नवाण हुई, छो रोशन तारा त हिकिड़ी मशा, बिल्कुलु। त उहे शयूं आहिनि असांखे ख़बर आहे। पर हीअ जेको दारुल हुकूमत में तव्हां ॻाल्हि कई, इहा यकीनन हिकिड़ो उते सिंधियाणी छोकिरियूं तव्हां ॾिसंदा, मां पाण वञी ऑब्ज़र्व करे आयसि, रहियसि उते हिकिड़ी राति, मुझे ॾिसां उनजो सिस्टम कीअं आहे ऐं छा आहे। उन में मानी बि उन्हनि खे मिले, उन ते उनजी रिहाइश तमामु बहितरीनु इंतज़ाम आहे। वाह वाह। अदी पॉपुलेशन जे हवाले सां ॻाल्हि कजे, तव्हां पॉपुलेशन में डॉक्टर आहियो, एज ए डॉक्टर, ऐं काफ़ी औरतूं इन शइ खे ग़लति सम्झंदियूं आहिनि त आया जॾहिं पॉपुलेशन वेंदी आहे वक़फ़ो करण जे लाइ या उन्हनि जो जेको कमु आहे उन हवाले सां पॉपुलेशन जी रोकथाम कजे, उन में काफ़ी मेडिसन्स या कुझु इक्विपमेंट्स यूटिलाइज़ कराए वञनि था मर्दनि खे ऐं वुमेन्स खे, उन्हनि जा के साइड इफेक्ट्स आहिनि या न? ऐं इहो जेको पॉपुलेशन कंट्रोल प्रोग्राम आहे इहो केतिरे हद ताईं बहितर आहे मेडिकल जे लिहाज़ सां? सो फैमिली प्लानिंग जे हिसाब सां तव्हां मतिलबु हिकिड़ो ॾाढो सुठो आहे। पॉपुलेशन जे कंट्रोल जो तव्हां मूंखां सवाल कयो त कीअं, यकीन कयो असां एतिरो कमु था कयूं, असांजी डॉक्टर्स हैरान था थी वेंदा। 2 या 3 महीना अॻे मां 150 केस करे आई आहियां थर में। 2 डॉक्टरियूं असां हुआसीं उमरकोट में। रोज़ डेली, माना वीकली बेसिस ते असांजो थर में कैंप्स थींदा आहिनि। हर इलाइक़े जी पंहिंजी रिक्वायरमेंट हूंदी आहे। हाणे थर में जेको आहे ट्यूबल लाइगेशन जी घणी आहे त ॿार जी उनजो ऑपरेशन जो हुजे,
ठीकु आहे। हैदराबाद कराची में ज़ाहिर आहे हिकिड़ो मुस्लिम इलाइक़ा आहिनि त हिते वरी इहा शइ कोन्हे, हिते टेम्पररी मेथड्स थी आहे, ठीकु आहे। सही ऐं ॻाल्हि ॿी रही त तव्हां इहो चओ था त साइड इफेक्ट्स, त ॾिसो गोरी त पेनाडोल जी बि तव्हांखे साइड इफेक्ट ॾींदी आहे, ठीकु आहे, सही उन जो जिगर ते असरु, हर शइ जो असरु हूंदो आहे, ठीकु आहे। हल्का फुल्का मामूली इफेक्ट्स हूंदा आहिनि, पर ॻाल्हि इहा हूंदी आहे असां बुखार में पेनाडोल बि त खाईंदा आहियूं, असांखे सही बुखार खे सबसाइड करणो हूंदो आहे। सही अगरि असां लिवर जा सोचूं त असां बुखार में सड़ंदा रहूं ऐं असां गोरी न खाऊं, पर जॾहिं तव्हां इफेक्ट्स फ़ाइदनि खे ॾिसंदा त साइड इफेक्ट्स उहे माइनर थी वेंदा हलिया आहिनि। अगरि हिकु औरत, हिकिड़ी फैमिली घणो माना ॿार पैदा, उनजे माशी हालत ख़राब थी थिए, उनजी सिहत ख़राब थी थिए, इस्लामिक पॉइंट ऑफ, इस्लाम कॾहिं थो चए त तव्हां फैमिली प्लानिंग न कयो, इस्लाम त इहो चए थो त तव्हांखे बाक़ाइदा क़ुर में आहे कि अपनी बीवियों के पास ऐसे जाओ जैसे खेतों में, तव्हां ॿुधायो जॾहिं ॿनी कबी आहे त हिकिड़ी फसल करण खां ॿी फसल ताईं 3 महीननि जो वक़्फ़ो ॾिबो आहे न, ताकी ज़मीन उहा ज़रख़ेज़ थिए। ही त हिकिड़ो माण्हू आहे, माण्हू मां माण्हू पैदा थो थिए, त उहो छा औरत मां उन जा ताक़त न कढंदो हूंदो, इंसान आहे वीचारा, त उनजी हॾियूं कमज़ोर थींदियूं आहिनि, उन मां ब्लड वेंदो आहे, ऐं कुदरत जो निज़ाम अथव त अगरि ॿारु जेको आहे न, का औरत कमज़ोर आहे या मज़बूत आहे, तव्हां उनखे अगरि न्यूट्रिशन नथा ॾियो, का सुठो खाधो पीतो नथा, ॿारु त उनजे जिस्म मां कढंदो, फ़र्क़ु उन माउ ते पवंदो, ठीकु आहे। ॿारु उहो ई ओढ़ो ई ॼमंदो, पर उहा माउ उनखे ओतिरी ई ब्लड में जेतिरी ताक़त हूंदी उन हिसाब सां उन ॿार खे ॾींदी। अगरि तव्हांखे पंहिंजी नसलुनि खे सुधारणो आहे त माउनि खे तालीम याफ़्ता कयो ऐं सिहतमंद कयो, ठीकु आहे, वक़्फ़ो ॾियणो आहे। पोइ ज़रूरी त न आहे त तव्हां ट्यूबल लाइगेशन ॾे वञो, जीअं हिंदू कम्यूनिटी आहे ट्यूबल लाइगेशन खे प्रिफर कंदी आहे, हू 4-5 ॿार पैदा करे ऑपरेशन मां यंग छोकिरियूं जी ज़िद करे कराए छॾींदा आहिनि, पर असां ॾे हिकिड़ा लॉन्ग टर्म मेथड हूंदा आहिनि, जेके 5 सालनि जा 12 सालनि जो बि हुन में वक़्फ़ो हूंदो आहे, तव्हां उहो कयो, उहे तव्हां जीअं ई ख़तमु रिमूव कराईंदा तव्हांजी फर्टिलिटी थी वेंदी, हली मतिलबु फर्टाइल औरत थींदी, ॿार ॼण जे क़ाबिल थी वेंदी। इन में ॾिसो इन में जेके टेबलेट्स वग़ैरह थियनि था या ठीकु आहे, त उहे जॾहिं वुमेन खे मेंसिस जा इशू प्रॉब्लम थी वञनि था, मेंसिस 2 महीना 6 महीना नथा अचनि, उन मां वरी ॿियूं बीमारियूं जनम वठनि। इहो ॾिसो, फैमिली प्लानिंग जे हवाले सां छा आहे, जो असांजी हिकिड़ी मेडिकल जी फील्ड आहे गाइनी, ॿार ॼणणु, उन मां डॉक्टराणियूं ॾाढो कमाइनि थियूं, ऐं हिकिड़ो मिसकॉन्सेप्शन विधो आहे। ॾिसो, असां वक़्तु इंसान जी जेकी तबियत हूंदी आहे न, उहा डिफरेंट, को थधी तबियत जो, को गरम तबियत जो, को खिलणो, को ईअं ई असां वटि मुख़्तलिफ़ वैराइटी आहिनि, गोरियूं बि आहिनि, इंजेक्शन बि आहिनि, इम्प्लांट्स बि आहिनि, कॉपर टी बि आहे, एंड में असां ट्यूबल लाइगेशन जो बि प्रोसेस आहे। डॉक्टर छो भला हिकिड़ी, ईअं त तव्हां गोरी वठी वठी खाई छॾियो, फैमिली प्लानिंग छो गवर्नमेंट असां डॉक्टरनि खे MBBS पास खे विहारियो आहे, इन लाइ विहारियो आहे त तव्हां हिस्ट्री वठो, उन्हनि खे पुछो, जेकी शइ जंहिंजे लाइ मुआफ़िक़ हूंदी, अगरि का माई गोरियुनि ते सेट आहे त असां उनखे गोरियूं ॾींदा आहियूं, का माई अगरि कॉपर टी ते सेट आहे त कॉपर टी ॾींदा आहियूं, अगरि कंहिंखे को बि मेथड अहिड़ो यूज़ नथो करे त असां वटि RC बि हूंदी आहे, असां उहा यूज़ कराईंदा आहियूं। मर्दनि जा बि ऑपरेशन थींदा आहिनि, पर छा जो मेल डोमिनेंट सोसाइटी आहे त उहा मर्दनि खे जेको आहे सो मर्दनि खे पर्दो रखी छॾे थी, न मिसकॉन्सेप्ट्स आहिनि, त अलाए छा असांजी मर्दानगी त हालांकि अहिड़ी को शइ कोन हूंदी आहे, ऐं उहो वधीक सस्तो। असां डॉक्टर शबीर सदायो अदा जेको आहे सो अली जान आहे, जेके न सॼी सिंध में घुमंदा आहिनि ऐं ऑपरेशन, ऐं असांजो हिकिड़ो अदा शबीर सदायो आहे, उनखे हाणे सदारती सिविलियन अवॉर्ड बि मिलण वारो आहे, त उन तमामु घणो कमु कयो आहे, पर छा आहे जो मर्द उहो एतिरो प्रिफर न कंदा आहिनि, फीमेल्स ते घणो कंदा आहिनि, ठीकु आहे। त असां सर्जरी बि जेको जहिड़े हिसाब जो क्लाइंट हूंदो आहे उन हिसाब सां, अगरि ॾिसंदा आहियूं त अगरि हिन शइ जो नुक़सानु गोरियुनि जो इंजेक्शन जो माई खे थिए थो त असां उन मेथड खे विथड्रॉ करे उनखे को ॿियो ॾी छॾियो। बिल्कुलु सही, मतिलबु तव्हांजो चवण मक़सदु त जेको असां ही पॉपुलेशन कंट्रोल प्रोग्राम आहे जेको वक़्फ़े वारो, ठीकु आहे, उन मंझां जेके गाइनी जा प्रॉब्लम्स कोन था थियनि, न कोन था थियनि, ऐं उहे अगरि उन में बाक़ाइदा ॾिसो, गोरियूं या शयूं जेके दवाऊं ठहंदियूं आहिनि न, इन्हनि ते बाक़ाइदा तहक़ीक़ूं थींदियूं आहिनि, रिसर्च हलंदियूं आहिनि, का बि शइ हलंदी आहे उहा थींदी आहे, उन खां पोइ उन ते लिखियलु हूंदो आहे, असां ॿुधाए छॾींदा आहियूं, थोरो घणो तव्हांखे मूड स्विंग्स थींदा, उहे 3 महीननि ताईं ईंदा आहिनि, या थोरो घणो पीरियड्स अचनि या वधीक अचनि, उन्हनि लाइ असां उन्हनि खे ट्रीटमेंट ॾींदा आहियूं। उन्हनि जो ट्रीटमेंट अगरि 3 महीननि ताईं ॾिसंदा आहियूं, पर औरत जी
सिहत या उन ते को कंप्रोमाइज़ न कंदा आहियूं। अगरि सही उनखे नुक़सानु ॾिए बिल्कुलु पियो त यकदमि रिमूव कंदा उन आहियूं। उन जी स्टेमिना वना हा, मैटर करे थी थोरो बिल्कुलु जेतिरी असांजी डिपार्टमेंट जेको आहे असांखे काफ़ी सारी मेडिसिन्स बि एतिरी ॾींदो आहे जंहिंमें असां न सिर्फ़ु रुॻो फैमिली प्लैनिंग ते कमु न कंदा आहियूं, सही रिप्रोडक्टिव इशूज़ हूंदा आहिनि उनखे बि सही डॉक्टर्स ट्रीट कंदियूं आहिनि। उन जे अलावा असांजी सिंध में जेको आहे माल नरिशमेंट आहे, ॾाढी एनेमिक औरतूं हूंदियूं आहिनि, मल्टीविटामिन्स अच्छा मिलंदियूं आहिनि ऐं असांजी इहा ॻाल्हि आहे त फ्री ऑपरेशन थींदो आहे, फ्री ऑफ कॉस्ट मेडिसिन मिलंदी आहे ऐं 6-7 ॾींहंनि जी मेडिसिन ॾेई छॾींदा आहियूं ऐं उनखे जॾहिं बि अचे उनजा ॿिया बि इशूज़ रिज़ॉल्व कंदा सही आहियूं। हाँ सही ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां हाँ तव्हांखे जी ॿुधायां, अगरि फैमिली प्लैनिंग न हुजे न त माण्हू पंहिंजे घरनि में इहो असां एॾो कमु कयूं पिया जो रुकियल आहे पॉपुलेशन। सही लेकिन अॼु तव्हां इहा ॻाल्हि कई त बिल्कुलु उहो गाइनी जा प्रॉब्लम्स आहिनि पर जेनेटिकल इशू आहिनि या रिप्रोडक्टिव हेल्थ जेका आहे असांजी कुझु औरतूं पहिरीं काफ़ी शयुनि जो शिकार हूंदियूं आहिनि ऐं पोइ उहे अची जॾहिं फैमिली प्लानिंग्स वारे हिन में क़दम रखंदियूं आहिनि त पोइ मामला गॾिजी वेंदा आहिनि ऐं पोइ कुझु इशूज़ थींदा उन्हनि खे आहिनि बि असां ट्रीट कंदा आहियूं। सही असां डॉक्टर इन लाइ ई रखियल आहियूं। ॾिसो सही जेके असां वटि मेथड्स आहिनि उहा त कंहिं हिकिड़ी FWC बि असांजी ॾेई थी सघे, कंहिं सही मैट्रिक पास औरत खे विहारे छॾियो उहा बि ॾेई थी सघे, पर डॉक्टर खे हायर करण जो ऐं सेंटरनि ते रखण जो मक़सदु ई इहो आहे त अगरि उन सां का रिलेटेड बीमारी आहे त असां उनखे ट्रीट कयूं। असां वटि FCPS डॉक्टरियाणियूं अच्छा इहे मां पाण ड्यूरिंग ऐं जॉब मां जेको आहे सो मां स्कॉलरशिप अवेल करे MSPH करे आईसि पब्लिक अच्छा हेल्थ मां। ईअं असांजो पॉपुलेशन डिपार्टमेंट पंहिंजे एम्प्लॉइज़ जो बि ख़्यालु रखंदो आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे, पर इहे ईअं हायर करे इन लाइ रखियूं आहिनि ऐं उन्हनि खे मां पाण मास्टर ट्रेनर आहियां। माशाल्लाह मास्टर ट्रेनिंग इंस्टीट्यूट आहे असांजो हैदराबाद में, उनजी मां मास्टर ट्रेनर आहियां ऐं इंचार्ज आहियां। हाणे मां 19 ग्रेड जी डॉक्टरियाणी मूंखे उमाणींदा आहिनि थर में, उते का बि कोन्हे, उते वञी मूंखे सर्विस ॾियणी आहे सही ऐं महीने में 2 दफ़ा ॾियणी आहे। वाह हर डॉक्टर खे ॾियणी आहे, इहो असांजो कंपलसरी आहे, असांजे सही डिपार्टमेंट जो कमु आहे। सही त महीने में 2 दफ़ा वञी उते थर में असांखे केसिस करणा आहिनि, उन सां गॾु जेके प्रॉब्लम्स आहिनि ऐं पंहिंजे सेंटर ते बि वेही इहे शयूं ट्रीट कंदी आहियां। वाह वाह सही तमामु बहितरीनु। जीजी ज़रीना बलोच जी पालना में रहिया ऐं जीजी ज़रीना बलोच यकीनन पालियो त मूंखे हा नज़ीर नास पर उन जी मतिलबु सोबत में ॾिसो रहियसि। उन में ॾिसो तव्हां ॻाल्हि कई त माना ॿ मुंहिंजो माण्हू हुयो जेका हा, हा मूंखे जीजी त ॾाढी माना यादि ईंदी उहो आहे। उनजे करे त उहो जेका सोहबत आहे उहा सोहबत बेसिकली पालना ई हूंदी आहे। आउं वॾे चवंदसि जी जेका सोहबत हूंदी आहे न जीजी जेकी हुई हा सा दरवेश माई हुई हा ऐं मूंखे त लॻंदो कोन में ओलिया हूंदो आहे छा, अच्छा जो मूंखे मुंहिंजी जॾहिं ॻाल्हि हूंदी अम्मी खे चई, अम्मी चवंदी बा तूं डॉक्टरी पढ़ी थी भला तूं ॿुधाए पंहिंजी पसंदि या त चई हिनजी का पसंदि वसंदि कोन्हे, जिते हथु वठी शादी कराए छॾी। अच्छा चवंदी आउं तोखे ॿुधायां थी तोखे 2 ॿार थींदा, ऐं थियो बि ईअं, चई तोखे अच्छा 2 ॿार हूंदई। वाह वाह ऐं मूंखे यादि ईंदो लाहौर में असां गॾु सफ़र कंदासीं ट्रेन में, जाॾे बि वेंदी जीजी वठी हलंदी अम्मा खे त आउं बि गॾु हूंदी हुअसि ऐं चवंदी यार ॾाढी ख़ुशि थींदी बाज़ारुनि में हेॾां हा शॉपिंगूं करणु खाराइण पीआरण में। जीजी में एॾी हूंदी जो अम्मा चवंदी 3 ॼणा आहियूं त 2 हिसा था कयूं, जीअं अमेरिकन सिस्टम आहे। हा चवंदी न न ही त मुंहिंजे हिसे जी बि आहे, 2 थींदा हिसा, अच्छा 2 थींदा हा। खाइण पीअण हर शइ में मूंखे वठी, जीजी खे शुगर हूंदी लाहौर में, मूंखे यादि आहे अलहमरा में प्रोग्राम हूंदो मूंखे इशारो परे खां कंदी हल पोइ असां ॿई निकिरी वेंदासीं खाई पी वरी, अम्मा खे ख़बर ई न हूंदी। अच्छा ऐं जीजी जी इहा बि यादि हूंदी त जीजी जॾहिं बि ईंदी, मुंहिंजी नंढड़ी पहिरीं बेबी आहे न जीजी ॾिठी हुई, उन सही खां पोइ जीजी गुज़ारे वई ऐं उनखे एॾो प्यारु ॾींदी त जॾहिं जीजी जी मूंखे ख़बर आहे त जीजी ख़बर टीवी ते हली पई, मुंहिंजे महानूर मुंहिंजे हीअं कच्छ में बेड ते वेठी हुजे, जीजी जी फोटू आयो त उन चयो नानी, उनखे रुॻो एतिरो यादि हो नानी, सही माना हुन सही एॾो असां सां प्यारु ॾिनो। सही ऐं मूंखे अॼु ताईं जीजी हिकिड़ो रओ मूंखे पंहिंजे हथ सां, मां निमाज़ ई शुरू खां हुअसि त मूंखे जेको आहे सो हुन कुरैशियो चवंदा आहिनि न भरे जी मूंखे ॾिनई, चई अरबिया जॾहिं बि तूं निमाज़ पढ़ी न त इहो मुंहिंजो रओ पाइजे, उहो मूं रओ अञा ताईं संभाले रखियो आहे जीजी पंहिंजे ने हथ सां भरे ॾिनई पंहिंजे हथ सां भरे वाह ॾिनई, वाह ब्लू वाह कलर जो, वाह उहा मूं वटि अञा ताईं जीजी जी निशानी आहे। वाह वाह और काफ़ी जीजी जेको, ऐं जीजी मूंखे अम्मा जीजी ॿई वाह माना ख़ुददारी सां जीअण कीअं सेखारिबो आहे औरत वाह खे, वाह हा वाह वाह कीअं कबो वाह आहे, वाह इहो मूंखे केॾी केॾी महिल मूंखे उहो दरवेश लॻंदी, पट ते बि वेही रहंदी, जेको ईंदो खाई छॾियो, ज़िंदगी कीअं सादगी सां वाह गुज़ारबी वाह आहे वाह वाह इहो जीजी सेखारियो। असांखे ख़बर ई न हूंदी ओचितो वेठा आहियूं, जीजी अची निकिरंदी, अच्छा ॿिए या जीजी ईंदी, दर खटकियो जीजी बीठी, वाह वाह पोइ जीजी जो अम्मा सां तमामु घणी दिलि हुई जीजी जी। सही वाह अदीब ज़िंदगी यकीनन हिकिड़ो सफ़र आहे ऐं उन सफ़र में कई इंसान सां फितरी अमल जुड़ियल आहिनि। डॉक्टर अरबिया शाइर आहे, अदीब आहे, छो जीजी ज़रीना जी सोहबत में रहण खां पोइ, आपा हा नज़ीर जी सोहबत में रहण खां पोइ यकीनन तव्हां ते उहो असरु त रहियो हूंदो
अदब जे हवाले सां, शाइरी जे हवाले सां। कॾहिं कॾहिं मिड़ई जज़्बनि में उद्मो ईंदो आहे का एॾी रेगुलर शाइरा त कोन आहियां। कॾहिं का तकलीफ़ पहुती का शइ दिलि खे असर करे वई त थी वेंदी आहे शाइरी, बाक़ी उहा ई कोन थींदी आहे जेको। ऐं पर मुंहिंजी प्रोफेशनल लाइफ जेकी आहे न, मुंहिंजी इन हिस खे ख़तमु करण में वॾो किरदारु अदा कयो। छो जो हाणे मां उन ई शइ में आहियां त मूंखे औरतुनि जी ख़िदमत करणी आहे, भलाई जो कमु आहे, जॉब बि आहे ऐं इहो त पोइ मुंहिंजो थोरो थकी हेॾो पवंदी आहियां। वो है ना कि शायद जो है दुनिया ने तेरी याद से बेगाना कर दिया, तुझसे भी दिल फरेब है गम रोजगार। गम रोजगार तो गम रोजगार जेको आहे वो माण्हू वो अधी असांखे को अलाए ॾिने मां को ॿुधाईंदा शाइरी। मूंखे हिकिड़ो नज़म आहे, जफ़ाउनि जे बदिले वफ़ा कयां नादान त न आहियां, मासूम वफ़ाउनि जी दुआ ॾियां एतिरी मज़लूम त न आहियां। वाह 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 वाह। तो सम्झो फर्श ते विकिरी चिकना चूर थींदसि, भोरा भोरा थी वञा शीशे जी मूरत त न आहियां। वाह वाह। देर करे छॾी तो पंहिंजी बदनसीबी खे सम्झण में, देर करे छॾी तो पंहिंजी बदनसीबी खे सम्झण में, दर दर भटकी अची त दर खोलियां अहिड़ी मूरत त न आहियां। वाह वाह वाह, मुकरर मुकरर, इहो वरी ॿुधाइजो। देर करे छॾी तो पंहिंजी बदनसीबी खे सम्झण में, दर दर भटकी अची त दर खोलियां अहिड़ी मूरत त न आहियां। वाह 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 वाह। मुंह में जोहरे वफ़ा हा इहो जुर्म आहे मुंहिंजो दोस्तो, ऋण में वफ़ा के रोलियां ख़ता जी मूरत त न आहियां। वाह वाह। मज़ाज तुंहिंजो कॾहिं ज़ेर कॾहिं ज़बर, मज़ाज तुंहिंजो कॾहिं ज़ेर कॾहिं ज़बर, तलातम में पाण विञायां अहिड़ी नाज़ुक त न आहियां। वाह वाह। तलातम में पाण विञायां अहिड़ी नाज़ुक त न आहियां। तुंहिंजे अंगण में मुक़दर में छाइजी वई आहे तेरगी, तुंहिंजे अंगण जे मुक़दर में छाइजी वई आहे तेरगी, मां वेही आजायां अहिड़ी रोशनी त न आहियां। वाह 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 वाह। उजड़ा उजड़ा शहर, उजड़ा उजड़ा शहर में भला असांजो कहिड़ो कमु, ॿाहिर आहियां ख़िज़ा जो को झोको त न आहियां। वाह 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 वाह। तूं हुजी भुला न हुजी मूंखे का परवाह कोन्हे, ग़ज़ल में तुंहिंजो अक्स हुजे आईनो त न आहियां। वाह वाह। अखियुनि में हाणे इंतज़ार जी आदत रही न आहे, अखियुनि में हाणे इंतज़ार जी आदत रही न आहे, सदाईं चाहत में हुजां अहिड़ो पैमानो त न आहियां। वाह 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 वाह। नूर मां हाणे गुम आहियां वफ़ा जे शहर में, नूर मां हाणे गुम आहियां वफ़ा जे शहर में, किथे आहियां सोचां अहिड़ी तनहा त न आहियां। वाह 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 वाह। किथे आहियां सोचां अहिड़ी तनहा त न। वाह वाह। तमामु बहितरीन नदी, यकीनन मतलब नूर तखलुस आहे तव्हांजो। हा छा अरबिया नूर करे मूंखे काफ़ी माण्हू सुञाणे। वाह वाह तमामु बहितरीन। अदीब ज़िंदगीअ जो कोई यादगार सफ़र? सभु सफ़र यादगार ई हूंदा आहिनि। हाणे ताज़ो जेको मां उमिरि ते वियसि उहो मूंखे यादगार आहे। इंडिया बि थी आयसि अम्मा सां गॾु, उते जेको सिंधी हिंदुअनि असांखे प्यारु ॾिनो उहो सॼी उमिरि यादि रहंदो, कीअं असांजी ख़िदमतूं कयनि। ऐं एतिरो मुंहिंजो ॿाहिरि वञणु न थियो आहे छो जो पढ़ाई, वरी उन खां पोइ शादी, वरी ॿारनि जी पालना, वरी उमिरि ते ख़ैर हिकिड़ी दफ़ा बाबा वारनि सां गॾु बि वईसि नंढी हुअसि, हाणे वरी मां पाण पंहिंजे नंढड़े ऐं अम्मा सां गॾु वई हुअसि, त उहो त हिकिड़ो मज़हबी लिहाज़ खां यादगारी आहे। वाह वाह। कहिड़ो पसंदीदा शाइर आहे तव्हांजो? ताजुल बेवस। ताजुल बेवस। वाह 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 वाह। नंढे हूंदे खां मूंखे हुनजी शाइरी वणंदी, अम्मा जी बि शाइरी सुठी आहे, पर मूंखे ताजुल बेवस जी वणंदी आहे, ई सुठी जेकी मूंखे वणंदी हुई। ऐं हुन सां मुंहिंजी पर्सनली बि मुलाक़ात अम्मा जे थ्रू हुई। जेको आहे शमशेर लहदरी साहब, तमामु बहितरीनु माण्हू। माना मां चवंदी माण्हू सोचींदा आहिनि इन्हनि माण्हुनि सां, पर अम्मा जे तुफ़ैल जेको आहे सो मां तमामु वॾनि वॾनि नालनि सां मुंहिंजी ज़िंदगी में मुलाक़ात बि रही, उथण वेहण बि। वाह वाह वाह। ज़िंदगीअ में कई हसरतूं पूरियूं थींदियूं आहिनि इंसान जूं, कई हसरतूं रहिजी वेंदियूं आहिनि। डॉक्टर अरबिया जी अहिड़ी का हसरत जेका रहिजी वई हुजे? हसरतूं त तमामु घणियूं आहिनि जेके रहिजी वयूं आहिनि। शायदि ज़िंदगी वरी मौक़ो ॾिए त जेके ग़लतियूं कयूं आहिनि उहे ग़लतियूं वरी न कयां। मुंहिंजो दिलि चाहींदो आहे काई टाइम मशीन हुजे जेकी मूंखे 20-25 साल पुठियां वठी वञे, ऐं मां पंहिंजी लाइफ खे जेको आहे सो वरी उन तरीक़े सां जेके अञा माना कमियूं रहिजी वयूं आहिनि उन्हनि खे सेटल कयां ऐं उन तरीक़े सां कयां। हिकिड़ी हसरत इहा मुंहिंजी ज़िंदगी में आहे त मूंखे जेको माना आउं चवंदी हुअसि मूं में आहे त माना MBBS करे जेको मां माना अञा अॻिते पढ़ां, पर मूं आफ्टर ॿारनि खां पोइ ऐं कयो ड्यूरिंग प्रोफेशनल लाइफ में कयो, पर हिकिड़ी का स्पेशलिटी गाइनी जी खणां या का स्किन जो या कुझु अहिड़ो कयां हा त अॼु मां वधीक ओली टाइम छोकिरियुनि खे खपे जो जीअं MBBS कनि थियूं त यकदमि अगरि मैरिज कनि बि थियूं त जल्दी थोरो ॿार न करणु घुरिजे इन्हनि मसरूफ़ियात में,
ऐं अगरि तव्हांखे डॉक्टर सां शादी कयो बि था त उनखे एतिरो स्पेस ॾियो त हू पंहिंजे कैरियर खे अचीव करे न, सही त उहो तव्हांजे लाइ बहितर रहंदो, तव्हांजे ॿारनि जे लाइ बहितर रहंदो। आउं जे पोज़ीशन ते आहियां, अगरि आउं ओॾी महिल कुझु अञा जवानी में महिनत करे वठां हा सही ऐं घर ॿारनि जे हिन में न पिया हा त हींअर मां वधीक बहितर कंडीशन में अचां। अच्छा मतलब पर वरी बि अलाह जो करम आहे, अलाह मूंखे न छॾियो। वो यकीनन आहे, पर मक़सद ॻाल्हि जो त माना इहो जेको जल्दी शादी करण वारो जेको फ़ैसिलो हूंदो आहे उहो किथे न किथे इंसान खे हली उहो अहसासु ॾियारींदो आहे। हा, इहो ॻाल्हि वरी इहा ॾिसो न, असांजो सिंधी माशरो अहिड़ो, अञा छोकिरी 17 अरिड़हं सालनि जी थी, चाहे जो मुंहिंजी मेमन फैमिली अमा पीरज़ादा फैमिली जी, उहो थोरा बैकवर्ड माइंड जा हुआ, बिल्कुलु त उहे घणो सताईंदा, इवन मैट्रिक ते शादी अञा न थी, अञा शादी न थी आहे, त उन्हनि जो जेको इन्फ्लुएंस हूंदो इन जे करे अमा जो न हो त बसि ठीकु आहे शादी थी वञे, इहो थी वञे, त अमा इहो बि MBBS ताईं बि अमा खे शाबस हुजे जो मूंखे पढ़ाई ऐं कई ऐं मुंहिंजी शादी में थोरी लेट कई, न त हुननि जो त हूंदो अञा बसि जल्दी थी वञे। बहरहाल त अञा बि मां पढ़ां हा, कुझु अञा वधीक हासिल कयां त वधीक माना प्रोफेशनली साउंड हुजे। पसंदीदा कलर कहिड़ो आहे? मूंखे सभु रंग वणंदा आहिनि, ऐं पर घणो रंग जेको मूंखे न साओ ऐं अछो वणंदो आहे। वाह वाह, अछो वधीक वणंदो आहे। अछो वधीक, उहा मन जो हा, वाइट कलर मूंखे वणंदो आहे। पसंदीदा खाधो कहिड़ो आहे तव्हांजो? मूंखे पलोए जो पुलाउ, हाणे त उहे पलाई कोन बचा आहिनि, ऐं ॿियो मूंखे मटन वणंदो आहे। वाह वाह, ऐं दाल मानी बि वणंदी अथव। वाह वाह। पसंदीदा सवारी कहिड़ी आहे तव्हांजी? गाॾी, कार। कार। कार, हा। औरतुनि जे हवाले सां मां इहो चवंदसि त औरतुनि खे तालीम वधि खां वधि पढ़ाइणी आहे। हाणे सिंध जो उहो कोन्हे रवैयो, सिंध हाणे जेकी आहे तमामु जेकी आहे अवेयर आगाही वारी थी वई आहे। असांजा ॻोठाणा माण्हू, ॻोठाणी मायूं तमामु एग्रेसिव थी वियूं आहिनि ऐं तमामु घणी फाइटर आहिनि पढ़नि, छो जो मां वेंदी आहियां ॻोठनि में, थर चाचरो नगर, मां ई चवंदी आहियां न असां पाण ई रश लॻी पई हूंदी, असां ऑपरेशन करे करे थकी पवंदा आहियूं। पर हिकिड़ी मां ॻाल्हि चवणु चाहींदसि त पंहिंजे पाण खे कॾहिं बि घटि न सम्झो, पंहिंजे पाण खे इंसानु सम्झो, पंहिंजे पाण सां मोहबत करणु शुरू कयो। तव्हां कंहिंखां घटि न आहियो, ऐं जॾहिं बि तव्हांखे सिहत जे हवाले सां भले मामूली बुखार बि थिए, का बि शइ थिए, त तव्हां पंहिंजे डॉक्टर ॾे, पंहिंजी हेल्थ वर्कर ॾे, जेकी तव्हां सां जेकी हुजे उन सां जल्द खां जल्द तव्हां राब्ते में अचो। ऐं ॿी ॻाल्हि इहे त असांजी मायूं, मां जेको फील्ड में महसूसु कंदी आहियां त मां इहो चवंदी आहियां, असां त ॿार ॼणे असां त हीअं कयो, अञा असांजी जेके वॾिड़ियूं आहिनि, ऐं तव्हां हीअं ॾिसो, ॻाल्हि ॿुधो, तव्हांजे दौर में खाधा बि ॿिया हुआ, तव्हांजे दौर में ही नौजवान छोकिरियूं आहिनि, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो रिस्पॉन्स, ऐं ज़रूरी त न त जेकी तव्हां ते गुज़री आहे उहा तव्हांजी नौंहुं बि सहे, तव्हांजी धीउ बि सहे। तव्हां उन्हनि खे इंसानु सम्झो, तव्हां ते जेकी गुज़री आहे तव्हां पंहिंजी औलाद ते, पंहिंजी ईंदड़ नसलुनि ते उहा तकलीफ़ न अचणु ॾियो, बल्कि उन्हनि खे उन्हनि खां बचायो। ऐं पहिरीं फुर्सत में, ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, डिलीवरी नॉर्मल औरत पेट सां आहे त उनखे तव्हां इहो न सम्झो, उनखे पहिरीं फुर्सत में डॉक्टर खां चेकअप कराए। हिकु प्रेग्नेंट माई खे जेकी पेट सां हुजे उनखे घटि में घटि 9 महीननि में 4 दफ़ा डॉक्टर ॾे वञणु घुरिजे। ऐं हिकिड़े डिलीवरी खां ॿी डिलीवरी जे विच में तव्हां घटि में घटि 2 साल या 3 साल जो वक़्फ़ो ॾियो। ऐं वक़्फ़ो करणु जेको आहे सो इहो गैर इस्लामी न आहे। हमेशह जे लाइ ख़ुदा जी कंहिं उन में विझणु, उहो अञा गैर इस्लामी आहे। बाक़ी हिकिड़ो वक़्फ़ो अहिड़ो जेको तव्हां कयो ऐं उन खां पोइ वरी औरत जेकी आहे ॿार वणण जे क़ाबिल थी वञे, त उहो वक़्फ़ो गैर इस्लामी न आहे। पाण जे पाण सां प्यारु कयो, पंहिंजी ईंदड़ नसलुनि सां प्यारु कयो, ऐं तालीम वापरायो, ऐं हर शइ जे बारे में आगाह रहियो। महिरबानी। अदी डॉक्टर अरबिया, तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं आउं तव्हांजो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं हीअ असांखे कुझु शयूं अहिड़ियूं ॿुधायूं जेके असांजे नाज़रीन जे लाइ बि यकीनन कराइतियूं हूंदियूं, साबित थींदियूं असांजे जेके बहिराड़ी औरत हूंदियूं उन्हनि जे लाइ। ऐं आउं तव्हांजो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, तव्हां असांखे टाइम ॾिनो। ऐं नाज़रीन, अॼु असांजी हैदराबाद में जेका सगा जी जेके प्रेसिडेंट आहिनि वुमेन जूं, मोहतरमा डॉक्टर अरबिया मेमन साहिबा, उन्हनि सां जेका मुलाक़ात हुई ऐं उहा पुॼाणी ते पहुचे थी। इंशाअल्लाह ताला वरी ॿी मुलाक़ात में ॿिए कंहिं नई शख़्सियत सां तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।